पंज वक्त नमाज की पाबंदी कयो, बच्चन के कुरान पढ़ायो। यो कुरान अॻिते कमु ईंदो, क़ब्र में क़यामत में यो कुरान कमु ईंदो। बाबा पुट पीउ जे क़ब्र ते पढ़े ABCD, खट हीअ खट आहे, पग हीअ पग आहे। ॿुधायो पीउ खे फ़ाइदो थींदो? पर जेकर पुट पंहिंजे पीउ जे क़ब्र ते रुगो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़े, ॿुधायो हिन जो फ़ाइदो थींदुसि या न? हदीस में अचे थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिकिड़ी क़ब्र वटां गुज़रियो, ॾिठी त हुन में बाहि थी मरे, मौजज़ो ईसा अलैहिस्सलाम। वरी वापसि जो मोटियो त साॻी क़ब्र जन्नत जो बाग। रब खे अर्ज़ कई, या अल्लाह छा माजरा है, सवेल मां गुज़िरिते हिन क़ब्र में बाहि पई मरे, हाणे वा साॻी क़ब्र जन्नत जो बाग। रब फरमायो, ईसा इन क़ब्र वारे जो नंढड़ो बचड़ो हुयो जंहिंजो बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी। या बिस्मिल्लाह अॻियनि किताबनि में भी हुई, कुरान में भी आहे, पर अॻियनि किताब में इन्नहू मिन सुलैमान व इन्नहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बीबी बल्कीस ते सुलेमान नबी ख़त लिखियो, बीबी बल्कीस पंहिंजे वज़ीरनि ऐं मुशीरनि खे चयो, इन्नी उल्किया इलैय किताबुन करीम, मूं वटि हिकिड़ो ख़त पहुतो आहे, सगोरो ख़त, इज़त वारो ख़त, मोहतरम ख़त मूं वटि पहुतो आहे। व इन्नहू मिन सुलैमान, ऐं उहो ख़त सुलेमान नबी जे तरफ़ां आहे। व इन्नहू बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ऐं उन ख़त जी शुरूआत बिस्मिल्लाह सां, माना बिस्मिल्लाह अॻे हुई नी। रब फरमायो, ईसा इन क़ब्र वारे जो नंढड़ो बचड़ो आहे जंहिंजो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। मूंखे हया थो अचे जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो वठे, मूंखे रहमान ऐं रहीम चवे। मां हुन जे पीउ खे कीअं अज़ाब कयां हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे। मां रब हिन जे पीउ जे क़ब्र खे जन्नत जो बाग बनायो। त जंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़, क़ुरान जा आलिम थी विया, तव्हां ॿुधायो त उन्हनि जे वालिदैन जे क़ब्रुनि जो छा मक़ाम हो? तंहिंजे करे वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ आलिम बनाईंदासीं। पोइ ठीकु आहे, पोइ डॉक्टर बि थियनि, प्रोफेसर बि थियनि, इंजीनियर बि, पर इहा तालीम हुजे। ॿिए नंबर ते हिन मदरसे जी ख़िदमत बि कयो। चयो हे मदरसा जेका तव्हां ज़कात ॾींदा हो, क़ुर्बानी जूं खलूं, सदकात, फ़िदियो, इन ते मदरसा हलंदा, हुकूमत को न वठंदा। त हिनखे साल में अन्न लहे, सारियूं लहनि, क़ुर्बानीअ जी खल थी, ज़कात फ़र्ज़ु थी वई आहे, त हाल पिरा नाल जेके मदरसा आहिनि उते वेंदा कयो। असांजो वालिद साहिबु हूंदो, असांखे यादि आहे 80 वारे ॾहाके असीं पढ़ंदा हुआसीं, पोइ उते मदरसे में ईंदो हो, पोइ असांजे उस्ताद खे 100 रुपया ॾींदो हो साल में। 100 रुपया उन वक़्त में वॾो हो। वरी उतां घोड़े ते चढ़े वरी खड़ा, उते उस्ताद रशीद अहमद, वरी 200 रुपया उनखे ॾींदो। वरी उतां घोड़े ते चढ़े वरी हो ठरी मेरा उस्ताद मोहम्मद कुबर साहब उठो, साईं मौलाना मोहम्मद कुबर साहब, हा, वरी उन वटि वञे 100 रुपया। इहा माना साल में रोटी मिलंदी हुअसि। हुया बि ग़रीब, पर असां सम्झूं था इहे बरक़त उन्हनि जूं, जॾहिं उन्हनि जे ख़ानदान में आलिम हाफ़िज़ पैदा थी। सो बाबा ईअं पाण वेंदा कयो मदरसे में, हाल पिरा नाल जेका ज़रूरत हुजे। मदरसे में ग़रीब पढ़ंदा, मदरसे में वेंदा आहियूं सभु ग़रीबनि जा ॿार, छो त क़ुरान मजीद जंहिं ते नाज़िल थिया उहो बि ग़रीब, नबी से अमीर आहे। 4 ॾींहं गुज़री विया, अम्मा आशा फरमाती साईं जन घर आया, हल इंदक शई, आशा घर में खाइण जे लाइ का शइ आहे? अम्मा आशा फरमाती मां इंदना शई, साईं पाणीअ खां सवा का शइ न आहे। जंहिं वक़्त में घर अचनि फरमाइनि खाइण जे लाइ का शइ आहे? बसि पाणी। चौथे ॾींहं ते हज़रत उस्मान आयो, दरवाज़ो खड़कायईं। अम्मा आशा फरमायो केरु? अम्मा मां उस्मान, कीअं आयो हुई? हज़रत उस्मान फरमायो अम्मा कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त मूंखे ॿुधायो। अम्मा आशा फरमायो 4थों ॾींहुं थियो आहे,
अहल बैत रसूल जे घर में पानी खां सवा का शइ न आहे। फबका उस्मान, हज़रत उस्मान एॾो रुनो पाण खे चइबो उस्मान तूं देरि छो कई, तूं कल्ह छो न आई, तूं टियों ॾींहुं छो न आहे, अॼु मुंहिंजे महबूब जे घर में चोथों ॾींहुं थियो आहे। हदीस बचे तो अचण सां ई घर ॿकर बीठो हो ज़िबे कई, उनजो गोश्त कटे घर वारनि खे ॾिनी त वारो कयो भुञो। हिकिड़ी बोरी में जवन जो अटो विधई, ॿी बोरी में सतूं विधई, गिहु देसी गिहु, माखी जी मशकीज़, वरी हिकिड़ो ॿकरो सालम बि खई। यकदम आयो अम्मा साईं जे दरवाज़े ते सॼो सामान ॾिनई। हेॾो साईं जन बि आया। अम्मा आशा खे फरमायूं हल असब्त शैया, आशा घर में का शइ पहुती आहे। अम्मा साईं फरमा आओ साईं वेहो। साईं जन वेठा। वो भुगल ॿकर जो गोश्त उनजी प्लेट जवन जी मानी साईं जन जे आॾो रखियई। नबी साईं फरमा आशा ही केरु खणी आयो। अम्मा आशा अर्ज़ कयो साईं तव्हांजो न्याणो हज़रत उस्मान भुगल ॿकर जो गोश्त भी खणी आयो, जवन जो अटो भी खणी आयो, सतूं भी खणी आयो, माखी भी खणी आयो, गिहु भी खणी आयो, हिकिड़ो ॿकरो भी काहे आयो आहे सालम। साईं जन हिकिड़ो गिरह भी न खाधो। उन वक़्त में उथिया, मस्जिद में आया, बरकात नफ़िल नमाज़ पढ़ियो। अम्मा साईं बाबा मां मस्जिद जे दरवाज़े ते कन्नु ॾेई बीठी हुअसि। नबी साईं दुआ कयो अल्लाहुम्मा इन्नी रज़ीतु अन उस्मान वर्ज़ अन्हु, या अल्लाह मां मोहम्मद उस्मान खां ॾाढो राज़ी आहियां, तूं भी मुंहिंजो उस्मान बणाए। बाबा ईंदा कयो ग़रीबा, ख़ुसूसन सफ़ेद रेश जेके घुरनि नथा, ख़ुसूसन ही मौलवी ग़रीब था। 10,000 15,000 पगार, गरीब में गरीब मौलवी। हिन जूं मायूं भेनरी जा पैसा भी वठण जहिड़ा न वञनि था। हुजूर शर्म माण्हू ज़ाल खे कीअं मोकिलींदो, पैसा वठी। सभिनी जी कावर आहिनि, शिया हिननि जी कावर, बरेली हिननि जी कावर, कादियानी हिननि जी कावर, सरदार तव्हांजा हिननि जी कावर, हुकुमरान हिननि जी कावर, ही कांग्रेस कौम परस्त दहरिया, ही सूफी, ये सभु हिननि जी कावर, पीटीआई वारा हिननि जी कावर। असांजा आलम केॾा शहीद थी विया आहिनि हिन सां, चोटीअ जा वॾा वॾा। हाणे चोटी जो आलम हुयो, ये असांजे सिंध में डॉक्टर साहब खालिद मोहम्मद जी हैसियत जी सूबे सरहद में एतिरो हुनजो जनाज़ो निकितो आहे 132 एकड़ में 132 एकड़ में हुनजो जनाज़ो थियो आहे। इहो का शख़्सियत हो अड़ा आलम ऐं ख़ुसूसन ही कांग्रेस कौम परस्त दहरिया, ये सूफी, ये असांजा वॾा दुश्मन। गाड़ियूं ॾींदा मोबाइल ते, माना मौलाना खे हाले जी वारनि खे गार ॾियण में ख़ौफ़ नथो, पछाड़ी में गोली बराबर। ईपी वारा भला ज़ालिम आहिनि, एतिराम त कंदा, गारियूं त कोन था ॾियनि। ही कांग्रेस कौम परस्त दहरिया, कम्युनिस्ट, ही सूफी जेके बि ही गादियुनि ते जेके वेठा आहिनि सूफी, ही अनवर शाह घोटकी वारे जो गादी नशीन, ही जानवर चंद, ही सचन जो गादी नशीन, कलंदर साईं जो गादी नशीन, भिटाई जो गादी, ये जेके दरगाहुनि ते जिते मेला थियनि था इन्हनि जा गादी नशीन सभु इहे नमाज़ जा इनकारी, क़ुरान जा इनकारी, शरीयत जा इनकारी। मां तव्हां खां पुछां थो, जेके मौलवीअ खे गार ॾींदा, गिला कंदा, मौलवीअ जी बेइज़ती कंदा, बेइज़ती कंदा, इहे मारण में देरि कंदा? इहे त चवंदा त हिनखे मारणु सवाबु, असांजे अयाश में रुकावट ई। जन जज़्बात ॾाढा ग़लति आहिनि जो मां बयानु नथो करे सघां, स्टेज ते मां बयानु नथो करे सघां, एॾा उन्हनि जा ग़लति नज़रिया जेके चवनि था जिस्म असांजो मर्ज़ी असांजी, बाक़ी बचो बाबा हाणे नबी त न ईंदी, क़यामत ताईं वो नबी सहाबा भी विया, ताबईन भी विया, बुज़ुर्ग भी सभु विया आहिनि। हाणे त इहे आहिनि, हाणे असांजे हाले जी अब्दुल कादिर असांजे लाइ त इहो आहे, असांजे औलाद जे लाइ
हाणे हाले जीवा को सही अब्दुल खान हाल में सब लिया हाले हाणे ये असा जगह मोरी जगह तला दीन जी गाल करना अज वायदो के तो उलमा उलमा एहतराम उलमा की गाल है उनकी जुबान की काकरे में यहूदी जो मंसूबो है यहूदी की साजिश है उलमा के गाली उलमा के खिलाफ मानू के दिमाग में नफरत उनमें ही उनके साजिश के हलन बाबा यहूदी ये चंदा नी नबी से रहमत लिल्लाह इस्लाम भलो मजहब पर अबू बकर सही ना उमर सही ना उस्मान सही ना अली सही ना ही कामरे के कौम परस्त दहरिया सूफी बाबा इस्लाम भलो मजहब असा जो नबी रम पर मुल्ला सही ना ये मौलवी सही ना मौलवी को परे जो अरे बाबा मौलवी के जो गाय था जो उनकी गिला था कयो मौलवी ते दिमाग में कुछ जो दी लगे निकाह जनाब को पिंडत घुराए जनाजे जनाब को पादरी घुराए सही तो जो है गलत तो छजो मौलवी ते ताजो दिमाग लाए तो छजो मौलवी के गाड़ो दी तो गिला कर दो खुदा की जात जो कसम नस्ल बर्बाद पछाड़ी में कब्र ते के कुल्लो करो चपलियों यकता रहे लमाजी इज्जत करो खिदमत करो एहतराम करो इंशाअल्लाह रब ताला खानदान में आल हाफिज पैदा करो ये रात ये कुरान में दिया करो तो ये कब्र के अल्लाह जी रब सुधार के अल्लाह सब लमाजी इज्जत नसीब फरमा ऐन मदरसा की खिदमत करे यतीम नजर जो मैंने पीछे ही घर में पी मारी तमाम ॿुधायो हिन खे ताक़त आहे